कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त पाकिस्तान वासियो ऐं असांजा कश्मीरी भाइर जेके हींअर ज़ुल्म भोगे रहिया आहिनि ऐं असां जेको हींअर कठा थिया आहियूं, इहो इंडिया जे ख़िलाफ़ु कठा थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला हीअ असांजी जेका यकजहती आहे, हीअ पूरे पाकिस्तान जे लाइ मैसेज आहे, पाकिस्तान जी आवाम जे लाइ मैसेज आहे। जेको कश्मीरनि सां ज़ुल्म थो थियो, इहो असांजे दिलनि ते जेको गुज़रे थो, उहो असां पाकिस्तान खे बि ख़बर आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो मोदी या ज़हन मां ॻाल्हि कढी छॾे त इंशाअल्लाह पाकिस्तान जो बच्चो कश्मीर जी कुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहे। अॻु में बि ॾिनियूं हुयूं कुर्बानियूं ऐं अॼु बि कुर्बानियूं ॾींदासीं। कश्मीर में असांखे त ख़बर न आहे, तव्हांखे त ख़बर न आहे, त असांखे ॾिसो त सही, मीडिया ते ॾिसो, सोशल मीडिया ते ॾिसो, टीवीनि ते ॾिसो, कश्मीर सां कहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे। इहा इंशाअल्लाह इहा हरदर्मी जेका आहे इंडिया जी हरदर्मी ख़तमु कंदासीं। जेको बि हुनजो गुरु आहे उहो इंडिया जो गुरु ख़त्म थींदो इंशाअल्लाह। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा। जैसे कि भाई हमारे प्यारे पाकिस्तान को आज़ाद हुए तकरीबन 71 साल हुए, उसकी तो हम खुशी मनाते रहते हैं, लेकिन आज जो खुसूसन हम इकट्ठे हुए हैं सारे दोस्त मिलके, ये कश्मीर के यकजहती के लिए इकट्ठे हुए हैं और ये मैसेज इंडिया को देना चाहते हैं कि तुम गाय का मूत्र पीने वाले, तुम हम मुसलमानों का मुकाबला नहीं कर सकते। बगैर तो तुम्हें क्या पता क्या है, जिसके लिए मौत शहादत हो, जन्नत की खुशखबरी हो, वो तो जंप लगा के मौत को गले लगाता है। तुम तो डरते हो। इंटरनेशनल मीडिया को तुमने निकाल दिया है, सारे टूरिस्ट को उधर से निकाल दिया है, क्योंकि कश्मीरियों की आप जो है नस्ल कशी करें। आपको हम